बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों साथियों। अॼु तव्हां दोस्तनि जे पुरज़ोर फरमाइश ते ऐं पंहिंजे ज़ाती शौक़ ते तारीख़ी मशहूर किस्सो चार दरवेश अॼु असां बयानु करे रहिया आहियूं। उमेद त तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं तव्हां असांजी हिमत अफ़ज़ाई बि कंदव। साईं ॻाल्हि था कनि त कंहिं दौर में कंहिं ज़माने में रूम मुल्क में हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो। रूम मुल्क पुराणो तारीख़ी मुल्क रहियो आहे। उते हिकिड़ो शहनशाह बादशाह हुकूमत कंदो। दुनिया में इंसाफ़ में मशहूर थियो आहे नौशेरवां, सखावत में मशहूर थियो आहे हातिम। इहे ॿई खूबियूं उन बादशाह में हुयूं, इंसाफ़ बि हुयुसि ऐं सखावत बि हुयसि। बादशाह जो नालो हो आज़ाद बख़त। बादशाह जो नालो हो आज़ाद बख़त। अॼु जेको शहर इस्तंबुल आहे, पुराणे ज़माने में हिनखे कस्तनतीनिया चवंदा हुआ। हिन जे गादीअ जो हंधु या हिन जे हुकूमत जो हंधु जेको हुयो सो कस्तनतीनिया। बादशाह जे अदल ऐं इंसाफ़ जे करे रयत खुशहाल, मुल्क जो खज़ानो भरियल, गरीब गुरबो दिलशाद हुयो, ख़ुशि हुयो। ईअं सम्झ त हर घर में ॾींहं जो ईद, राति जो शबे बिरात हुई। चोर चकार, खोरू, ठग उन जो मुल्क मां हिन नालो निशानी मटाए छॾियो। एॾो अमुन हुयो, सॼी राति माण्हू पंहिंजे घरनि जा दरवाज़ा जे विसरी वेंदा हुआ त खुलिया पिया हूंदा हुआ। माण्हुनि जा दरवाज़ा बेखुटका सुता पिया हूंदा। अमुन जे करे बाज़ारूं ऐं दुकान उन्हनि में कारोबार हर वक़्तु पियो हलंदो। मुसाफ़िर पांधीअड़ा जंग ऐं मैदान में ईअं सम्झ त सोन खई पिया वञनि त बि हुननि खे खुटको कोन थींदो। एॾो बादशाह जे बादशाही में अमुन हुयो। हिन बादशाह जे हुकूमत में हज़ारे शहर हुया, हज़ारे शहर हुया। वॾो मुल्क हुयुसि, रूम मुल्क वॾो हुयो। हज़ारे शहर आहे हिन जी बादशाही में। ऐं कई नंढा नंढा नवाब जेके रियासतूं संभालींदा हुआ उहे हिनखे ॾनु ॾींदा। मतिलब त उन दौर जे हिसाब सां हिकिड़ो ताक़तवर मुल्क हुयो ऐं उन ताक़तवर मुल्क हुयो, ताक़तवर बादशाह हुयो। एॾी बादशाही हूंदे बि बादशाह खे जेकॾहिं को गम हुयो जेको हिनखे अंदर ई अंदर हिन जो खाए पियो। आराम सभु मौजूद हुअसि, बादशाह हुयो, पर हिनखे औलाद जी तरफ़ खां ॾुख हुयो जो हिनखे औलाद कोन। उहो फल जेको हयातीअ जो ईअं सम्झ त हिन जी क़िस्मत जे बाग़ में न हो। उन जे करे सदाई फ़िक्र में ॻणतीअ में पियो गुज़ारींदो। 5 वक़्त निमाज़ पढ़े, हर निमाज़ खां पोइ उन रब जी दरबार में दुआ घुरंदो हो त हे मुंहिंजा मालिक, मूं आजिज़ खे तो पंहिंजे महिरबानी सां सभु कुझु ॾिनो आहे, जेको मां सोचे बि न पियो सघां थो उहो मूंखे ॾिनो आहे। पर इहो आहे त घर जी ऊंदाही मिटाइण लाइ हिकिड़ो ॾीओ खपे। इहो ॾुख मूंखे बाक़ी आहे त मुंहिंजे नाले वठण वारो ॼण केरु कोन रहंदो। मूंखां पोइ हेॾी बादशाही आहे, मुंहिंजे नाले वठण वारो केरु न हूंदो। मुंहिंजा मालिक, तुंहिंजे गैब जे खज़ाने में त सभु कुझु मौजूदु आहे। मूंखे हिकिड़ो पुट अता कर त मुंहिंजो नालो ऐं हीअ हेॾी जेका मूंखे तूं सल्तनत ॾिनी आहे, इन जो नालो निशान क़ाइमु रख। हर वक़्तु इहा निमाज़ खां पोइ दुआ घुरंदो। इन उमेद आस में, रब जे रहमत जे उमेद में हिन बादशाह जी उमिरि 40 साल थी वई, पर बादशाह खे औलाद न थियो। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे महल में निमाज़ अदा करे रब जो ज़िक्र पे कयो। ईअं ओचितो इन जी आईने ते नज़र पइजी वई। जीअं आईने ते हिन ॾिठो त हिनखे पंहिंजे मुछुनि में हिकिड़ो अछो वार नज़र आयो।
अच्छो वार नज़र आयो जेको चांदीअ जी तार वांगुरु चमके पियो। बादशाह जो वार ॾिठो त ईअं बादशाह जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। थधो साह भरे दिलि में चई त अफ़सोस, हेॾी उमिरि अजाई बर्बाद कई। दुनिया जे हिर्स में केॾो न जहान खे ज़ेर ज़बर कयुमि, पर इहो आहे त हे मुल्क मुंहिंजे कहिड़े कमु ईंदा। हेॾियूं फतहूं कयुमि, हेॾो खज़ाना गॾु कयुमि, मुंहिंजे कहिड़े कमु ईंदा। आख़िरी सॼो जेको कयो अथमि सामान, बसि माना ईअं सम्झो कंहिं ॿिए जे लाइ कयो अथमि। मूंखे त मौत जो पैगाम अची वियो। अछा वार आया माना मौत जो न्यापो अची वियो। जेकॾहिं के ॾींहं रहिया बि आहिनि त ज़ाहिर आहे हाणे बदन जी ताक़त बि घटिजी वेंदी। लॻे ईअं थो त मुंहिंजे क़िस्मत में हिन तख़्त जे वारस जो पैदा थियणु लिखियल ई न आहे। मुंहिंजे नसीब में लिखियल ई न आहे कि कॾहिं मरणो आहे, सभु कुझु छॾे वञिणो आहे। छो न जॾहिं औलाद बि नथो थिए ऐं हाणे ईअं सम्झो मौत जो न्यापो बि अची वियो आहे, मौत जो न्यापो बि अची वियो आहे, त छो न हिन बादशाही खे बि छॾे ॾियां। बाक़ी ज़िंदगी वञी पंहिंजे रब जी यादगिरीअ में काटियां, पंहिंजे रब जी इबादत कयां। कंहिंजे लाइ थो कयां? बसि हाणे औलाद बि कोन्हे, हेॾी उमिरि थी आहे, अछा वार अची विया, उन खां बहितर आहे त बसि छाजे लाइ छित कुटाई कयां। बसि हाणे बादशाही न कयां, बसि वञी रब खे यादि कयां। हीअ ॻाल्हि पंहिंजे दिलि में इन बाक़ाइदे सांढे ऐं पको इरादो करे पंहिंजे दरबारनि खे हुकुम ॾिनई त अॼु खां पोइ मूं वटि केर बि न अचे। अमीरनि वज़ीरनि मां मूं वटि अॼु खां पोइ केर बि न अचे। महल अथव, पिया अचो दीवाने आम में, पंहिंजो कमकार जेके बादशाही कमकार जिनखे जेके खाता ॾिनल आहिनि, जिनखे जेके कम ॾिनल आहिनि, उहे पंहिंजा कम कयो। मूं ॾे केर न अचे। जंहिं ते जेके ज़िमेवारियूं रखियल आहिनि उहे पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं कयो। मूं ॾे केर बि न अचे। बादशाह इहो ऐलान करे पाण पंहिंजे उन महल में हिकिड़ो कमरो, उन में मुसलो विछाए ऐं रब जी इबादत में वेही रहे। बादशाही छॾे रब जी इबादत में वेही रहे। रोए, सुॾका भरे, थधा साह भरे, ॿियो त कुझु बि न कोन। अहिड़ी रीति कई ॾींहं बादशाह फ़क़ति चूहारे ऐं पाणीअ ते रोज़ा खोलींदो रहियो। इबादत बि करे, रोज़ा बि रखे। बसि इहो ई पियो सोचे त हाणे भला कंहिंजे कम जी आहे, उन लाइ भलो छो भलो आहे त रब खे राज़ी कयां। मरणो त उहो ई आहे। राति ॾींहं मुसले ते, निमाज़ में, नफ़लनि में, ज़िक्र में, ॾींहं जो रोज़ा। कुझु ॾींहं गुज़रिया, हाणे बादशाह महल में अचे कोन पियो, दरबार में अचे कोन पियो। ॻाल्हि लिकी कान, ॻाल्हि ॿाहिरि निकिती। आस्ते आस्ते सॼे मुल्क में पखिड़िजी वई त बाबा बादशाह जेको आहे सो पंहिंजी बादशाही तां हथु खणी पंहिंजी गोशा नशीन कई। हाणे बादशाह जो माण्हुनि खां उहो ख़ौफ़ ख़तरो जेको बादशाह जो ॾहकाव हुयो, उहो जो माण्हुनि खां वियो हलियो त बा चइनी तरफ़नि खां जेके दुश्मन हुया या जेके फसादी ॾोहारी माण्हू जेके लिकी विया हुआ बादशाह जे इन अदल इंसाफ़ जे करे, उन्हनि ॼण कर खणणु शुरू कया। आस्ते आस्ते ॾोह थियणु शुरू थिया मुल्क में। किथे चोरी, किथे फुर, अहिड़ा ईअं ॾोह थियणु शुरू थिया। ईअं सम्झण हुकूमत में खलल पैदा थी वियो। वरी मुल्क जो हेॾो हुयो, बादशाह जो गोशा नशीनी कई त जेके नंढा नंढियूं रियासतूं हुयूं, उतां जे बादशाहनि, उतां जे अमीरनि जेके हुया, उन्हनि बग़ावतूं शुरू कयूं त असां हाणे हिन खे ॾनु छो ॾियूं। उतां बग़ावत जा इतला अचण लॻा। अमीर उमरा जेके हुया, वज़ीर अमीर जेके बि दरबारी हुया, इहे अची पाण में गॾु थिया। सलाहूं करण लॻा त भेण हे छा, हाणे छा थिए, मुल्क जो छा थींदो। बादशाह त सभु ॻाल्हि छॾे वियो आहे। हाणे बादशाह जे छॾण सां त मुल्क में हेॾी फेड़ थी विया। अदा पर हाणे इन जेको हल कयूं, आख़िर पाण में कयनि सलाह त जेको बादशाह जो वॾो वज़ीर आहे उहो दाना बि आहे, अकुल वारो बि आहे, बादशाह जो ईअं सम्झ सलाहकार बि आहे, बादशाह हुनजो ख़्याल बि कंदो आहे। हलो त हली उन खे चऊं, उन खे ॿुधायूं त यार मुल्क जा हाल हे आहिनि, भला उहो ॾिसूं त कहिड़ी सलाह थो ॾे। उन वटि हल। इहा सलाह करे सभु अमीर
गॾिजी आया वॾे वज़ीर वटि। जेको वॾो वज़ीर हुयो पुराणो हुयो, झूनो हुयो उमिरि जो, माना बादशाह जो पुराणो वज़ीर हुयो, उमिरि जो बि झूनो हुयो, निमक लाल बि बादशाह जो हुयो ऐं अकुलमंद बि हुयो। आया अची हिन सां ॻाल्हि कनि त बाबा हाणे मुल्क में ॾिफेड़ थी वियो आहे, बादशाही छॾे ॾिनी आहे, सो हाणे त माण्हुनि खे वारो मिली वियो आहे। हे कीअं कमु हलंदो, हे त पोइ मुल्क टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। वज़ीर चयो त मां पाण इहो ॾिसां थो, पर हाणे बादशाह खे छा थियो? न बाबा बादशाह खे चओ, असां तो ॾे आया आहियूं, बादशाह झले छॾियो आहे त केर बि न अचे मूं ॾे, सो हाणे असां त कोन था वञूं, असां आया आहियूं तो ॾे, हाणे तूं जेका सलाह कर। पर हाणे बादशाह जो नीमक खाधो अथऊं, हेॾी सल्तनत आहे, इहा सल्तनत तबाह थी वेंदी। वज़ीर खे बि ॻाल्हि दिलि सां लॻी। वज़ीर चयो त ठीकु आहे, तव्हां हलो मूंसां, बादशाह वटि हलूं था। नेठि सभु गॾिजी आया उते, बादशाह जिते जंहिं कमरे में रहे पियो उते आया। उते छॾे ॿाहिरि छॾे सभिनी खे, हे आयो उते बादशाह वटि। बादशाह जी ख़िदमत में हिकिड़ो नौकर हुयो, उन खे चई त वञ, बादशाह खे चयो त पोड़ो गुलाम, पंहिंजे नाले चईंसि, पोड़ो गुलाम हाज़ुर आहे, केतिरनि ॾींहंनि खां तव्हांजो मां मुंहुं न ॾिठो आहे, उमेदवार आहियां त हिकु नज़र मूंखे पंहिंजो मुंहुं ॾिसण जो, त मां कदम बोसी कयां, त दिलि खे बि मुंहिंजी खे तसली थिए, मां चङा ॾींहं तव्हांखे न ॾिठो। नौकर वञी बादशाह खे नियापो ॾिनो। बादशाह खे ख़बर हुई त हे मुंहिंजो ख़ैर ख़्वाब आहे, चयो बि मञींदो आहे। बादशाह घणे सोच खां पोइ चई त ठीकु आहे, इन खे मोकिल, ॿियो केरु बि न, बसि इन खे मोकिल। इजाज़त मिली। वज़ीर आयो बादशाह वटि, अची बादशाह जे अॻियां आदाब बजाद ने हथ ॿधी बीह रहियो। ॾिठई त बादशाह जी अजीब सूरत आहे, ज़ारो ज़ार पियो थो रोए, कमज़ोरी खां ईअं सम्झ त अखियुनि में डरा पइजी विया अथसि, चेहरो हेॾो थी वियो आहे। वज़ीर खे ॾाढो ॾुख थियो। वज़ीर बेइख्तियार रोड़ी वञी बादशाह जे पेरनि ते किरियो। बादशाह जे पेरनि ते किरियो। बादशाह हिनखे पंहिंजे हथ सां मथे कयईं। बादशाह चयसि तो मूंखे ॾिठो न, चईं थो त मां आयो आहियां तोखे ॾिसण, त मुंहिंजी दिलि खे तसली थी, तो मूंखे ॾिठो न, हाणे तसली थियई न, मोटी वञ, मूंखे न सताए, वञी तव्हां हुकूमत जो कमकार कयो, जंहिंखे जेके मां कम ॾिना आहिनि बसि वञी उहे कयो। बादशाह जो हिनखे इहो चयो त वज़ीर रड़ियूं करे ऐं रोअण लॻो। चई साईं, गुलाम तव्हां सदके, तव्हांजी सलामतीअ सां इहा बादशाही आहे, पर जेन तव्हां ईअं गोशा नशी नहीं कंदव त पोइ त हे मुल्क में ॾिफेड़ अची विया। इन जी पछाड़ी चङी मूंखे नज़र नथी अचे, महिरबानी करे भला छा मसइलो छा आहे, तव्हां ॻाल्हि त कयो, मूं न भला मूंखां त तव्हां ॻाल्हि न लिकायो। मन हिन मिसकीन तव्हांजो उन जेको तव्हांजो मसइलो आहे उन में का तव्हांखे अहिड़ी राय ॾे, पोइ जेको तव्हांखे सम्झ में अचे। साईं, हे जेके दरबार जा नौकर आहिनि उहे बि इन लाइ आहिनि त बादशाह ख़ुशि हुजे न, अमीर उमरा सभु कमकार खे झलियो बीठा हुजनि, त जीअं बादशाह खे का मुश्किल न अचे। पर साईं, हाणे जे बादशाह खे गणती थी पए त उते असां छा कंदासीं? बादशाह ई ॾिसो था त परेशान लॻो पिया, ॾिसूं था पिया त तव्हां सफ़ा गरी कंडा थी विया हो, त हे पोइ असांजो हुजणु कहिड़ो फ़ाइदो? बादशाह वज़ीर खे चयो, थधो साह खणी चयईंसि त वज़ीर, जेको मुंहिंजे दिलि में आहे न उनजो इलाजु न आहे, जो कुझु अथमि उनखे ख़ुदा थो ॼाणे, मां ॾाहप सां को बिलो भीणी नथो करे सघां, कंहिं अकुल सां अटकल सां पैसनि सां उनजो मां इलाजु नथो करे सघां। ए वज़ीर, मां सॼी पंहिंजी उमिरि दुनिया जे कमनि में बादशाही फिक्रनि में गुज़ारी आहे, को बि वक़्तु मां रब जी यादगिरी में वेही न गुज़ारियो। एतिरे क़दुरु जो मुंहिंजी उमिरि हींअर अची हेॾी थी आहे, अछड़ा वार आया आहिनि, माना ईअं सम्झ मौत जो नियापो अची वियो आहे, अॻिते मरणो बि आहे, छा कंदुसि मां? हाणे जे हिन उमिरि में मां पंहिंजे रब जी बानप न कयां त पोइ छा? सॼी राति जी निंड खां पोइ पिर पुटीअ जो जागणु ज़रूरी आहे। हिन खां सवाइ वॾी मूंखे सिक हुई पुट जे औलाद जी, उहा बि सम्झां थो त मुंहिंजी उमेद पूरी न थी, मूंखां पोइ केरु थींदो ॿार? बसि मुंहिंजे मुंहुं खां पोइ ॼण मुंहिंजो नालो ई गुम थी वेंदो, मां तोखे वधीक छा चवां?
मां दुनिया ई छॾी बादशाही पंहिंजी विसारी पंहिंजी केर बि हथु करे हाणे त दिलि में थो अचे त किन ॾींहंनि खां पोइ हीअ जाइ बि छॾे मुर्गो वञी कंहिं झंग में गुज़ारिया कंहिं माण्हू जो मां मोह ई न ॾिसां ईअं सम्झ मुंहिंजी दुनिया खां दिलि पलिजी वई बसि ईअं पंहिंजी हयाती गुज़ारिया दुनिया जा मज़ा बि माणियमि लज़तूं बि वरितमि बादशाहियूं बि कयमि पर थियो त कुझु बि कोन हीअ ॻाल्हि करे थधो साह भरे बादशाह चुप थी वियो अखियुनि में पाणी अची वियुसि वज़ीर पुराणो हिनजो हिनजे पीउ जे दौर खां वठी हुयो ऐं जॾहिं हे बादशाह शहज़ादो हुयो त उन दौर खां वठी उन में हिन जी दोस्ती बि बादशाह सां हुई बादशाह खे चई त इंसान खे कॾहिं बि पंहिंजे रब जी महिरबानी खां नाउमीद थियणु न घुरिजे बादशाह ज़रा गौर त कर जंहिं रब हीअ ज़मीन आसमान तारा चंड सिज हैवान 18,000 मखलूक जंहिं रब पैदा कई आहे त रब्बुल आलमीन जे अॻियां हिकु पुट जे ॾियण में कहिड़ी देरि थींदी त उमेद ला थी आहे उन रब मां बादशाह सलामत मां तर्ज़ कंदुसि त इहा गणती तव्हां पंहिंजे दिलि तां विसारे छॾी हिन ख़्याल खां खसारो आहे फ़ाइदो न आहे हीअ बादशाही बणा केतिरनि तकलीफ़ुनि ॾुखनि सां मुश्किलातुनि सां तव्हांजे वॾनि खे हथाई आहे तव्हांजा वॾा उनखे कीअं न क़ाइमु रखंदा आया आहिनि तव्हां उनखे बहितर करण जे लाइ केॾी कोशिशि कई आहे हींअर उन सॼी महिनत खे विसारे तव्हां गाफ़िल बणिजी विया हो ऐं जहिड़ा तव्हांजा इहे हिन महिल तव्हां कयो था त हीअ त बादशाही ख़तमु थी वेंदी इहा त साईं पोइ बदनाम ईअं सम्झो त बदनामीअ जी ॻाल्हि आहे बादशाह सलामत भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो क़यामत जे ॾींहुं जॾहिं तव्हां खां पुछा थिए त ए मुंहिंजा बंदा असां तोखे पंहिंजी ख़ल्क़ ते इज़त ॾिनी हेतिरी रयत राज तोखे ॾिनमि तोखे बादशाह बणायमि सभई हे शइ ख़ुशियूं ॾिनमि तूं वरी नाशुकुर थी मुल्क खे वीरान करे नेमतुनि जो कई इनकार तोखे रब नेमतूं ॾिने त रब जूं नेमतूं आहिनि जेकॾहिं अदुल इंसाफ़ सां हलींदो त रब जी नेमत आहे त हुन नेमतुनि जो इनकार कई साईं मुंहिंजा उते त पोइ तूं रब खे कहिड़ो जवाबु ॾींदे हीअ बंदगी कमु न ईंदई छो त बादशाहनि ते इबादत खां सवाइ ॿिया बि फर्ज़ आहिनि अदुल कंदो उहो ई छुटंदो जेको ज़ुल्म कंदो सो ख़राबु थींदो साईं झंगनि ऐं बरपटनि में रुलण फ़क़ीरनि जोगियुनि जो कमु आहे बादशाहनि जो इहो वड़ न आहे तव्हां ते जेको कमु रब साईं सौंपियो आहे तव्हां पंहिंजो उहो कमु वठो ऐं रुगो इबादत का झंगनि ऐं बरपटनि ते आहे छा रब त जिथे किथे मौजूदु आहे रब त जिथे किथे मौजूदु आहे सची दिलि सां तव्हां उन जी इबादत कयो रब ॾे तव्हां रब में तव्हां उमेद रखो दुआ घुरंदा रहो रब साईं जी दरगाह मां को बि महरूम न रहियो आहे तव्हां ॾींहं जो मुल्क जो बादशाही कयो इंसाफ़ अदालत कयो राति तव्हांखे जीअं मिले थी तव्हां राति जो रब जी इबादत कयो कम त ॿई हलंदा पिया मूंखे उमेद आहे त तव्हांजे दिलि जो मतिलबु पूरो थींदो ख़ुशी तव्हांखे मिलंदी ईअं न कयो वज़ीर जो बादशाह खे सम्झायो बादशाह जे दिलि में ख़्यालु पैदा थियो थिए वज़ीर चवे सही वज़ीर चवे सही बादशाह चयसि त तुंहिंजी सलाह दिलि सां लॻी सलाह तुंहिंजी नेक आहे ईअं कंदुसि ॾिसां त भला उन मां कहिड़ो थो फ़ाइदो थिए बादशाह पुछियुसि भला ॿिया अमीर वज़ीर नौकर चाकर कीअं आहिनि चईंसि तव्हांखे पिया था दुआऊं ॾियनि हे तव्हांजी हालत उहे सभु हैरान ऐं परेशान आहिनि आया भेण मूंसां गॾु जी तव्हां इजाज़त ॾियो त मां घुरायां त तव्हां मिलो ख़ुशि थींदा बादशाह वज़ीर खे तसली ॾिनी की हाणे हीअं करे हिननि खे घुराए न सुभाणे दरबार आम कर शहर जा नंढा वॾा जेके बि आहिनि अमीर वज़ीर जेके बि आहिनि सभिनी खे चयो त बादशाह ईंदो दरबार में सुभाणे दरबार मां वज़ीर ख़ुशि थी बादशाह खे दुआऊं ॾींदो मोकल वरितईं ॿाहिरि निकितो ईंदे ई अमीर वज़ीर जेके इंतज़ार में बीठा उन्हनि खे ॾिनई मुबारकूं सॼे शहर में हुकरा थी विया त बादशाह सुभाणे दरबार में ॾाढी ख़ुशी थी सुबुह थियो सभु माण्हू साईं पंहिंजा कमकार धंधा धाड़ी छॾे अची दरबार में छो जो बादशाह अदुल इंसाफ़ वारो सखी बादशाह हुयो ॼण माण्हू ई परेशान हुयो अची दरबार में हाज़िर थिया सभु पंहिंजे मर्तबे दर्जे हार वञी पंहिंजे पंहिंजे जाइनि ते वेठा ॾींहुं चढ़ियो अधु सिज मथे चढ़ियो त बादशाह अची तख़्त ते वेठो बादशाह तख़्त ते वेठो नौबतूं नगारा वॼण लॻा सभिनी खे शाही दरबार मां उन्हनि जे
कदुर मुझ बेनाम मिलिया। बादशाह खे दुआऊं करण लगा। ॿिए पहिरीं खां पोइ दरबार ख़तम थी, बादशाह वरी वञी आरामी थी। उन ॾींहं खां पोइ बादशाह पंहिंजे वक़्त खे कंहिं विरूह में विराइण जो ख़्यालु कयो। सुबुह सां दरबार कंदो हो, सुबुह सां दरबार कंदो हो, टे पहरीअ जो अची कंदो हो, किताब पढ़णु शुरू कई, मुतालो कंदो हो टे पहरीअ जो, ऐं राति जो कोशिशि करे राति जो घणो वक़्तु रब जी इबादत कंदो। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि बादशाह हिकिड़ो किताब पिए पढ़ियो। किताब में ॾिठई त लिखियलु हो त जंहिं शख़्स खे हिन का मुश्किल दरपेश अचे त उन जो हल इंसान ऐं सम्झे त इन जो हल इंसान जी ताक़त खां ॿाहिरि आहे, त उन माण्हू ते लाज़िम आहे त पाण खे उन तकलीफ़ खां में हलाकु न करे, रब ते रखे तवकल, ॼाणे त तक़दीर में ईअं आहे। उन जो इलाज फ़क़ति हीअ आहे त कंहिं कामिल दरवेश जी ख़िदमत करे, सदाईं उन वटि वञी सुवाली रहे, जीअं रब साईं उन ते राज़ी थिए ऐं हिन जी मन जी मुराद पूरी थिए। ऐं कब्रिस्तान में बि वञी उते जेके नेक माण्हू दफ़न थियल आहिनि उते वञी उन्हनि खे कुल पढ़ी दुआ घुरे, त मन हुन जो मतिलबु हा पूरो थिए। ऐं वॾी ॻाल्हि त पाण खे घटि सम्झे, कंहिंजी दिलि आज़ारी न करे। इहो हिन किताब में टुकड़ो पढ़े बादशाह जो पढ़ियो त बादशाह जे दिलि खे ॼण हिकिड़ो आथत अची वियो त बणा हे त मुंहिंजो इलाजु हिन में आहे। वज़ीर वारी ॻाल्हि बि यादि आयसि, चई त इहो आज़माए, पर इहो जेको आज़माया सो बादशाही रस्म रवाज ऐं ठाह सां न थिए। चङो ईअं थींदो त फ़क़ीराणो वेस करे मिसकीननि जी सूरत में निवड़त सां मुक़ाम ते वञा या कंहिं दरवेश ॾे वञा, पर ईअं माना फ़क़ीराणे वेस में वञा, फ़क़ीराणे वेस में वञा त मन रब राज़ी थिए। नेठी इहा ॻाल्हि ॻणे। ॿिए ॾींहुं हिन छा कयो जो राति जो सादा कपिड़ा पहरे, सादा कपिड़ा, पैसा बि खईं, अशरफी बि खईं, चुप चुपात में किले खां ॿाहिरि निकितो, पंहिंजे बादशाही किले खां ॿाहिरि निकितो। शहर जे ॿाहिरि कब्रिस्तान हिकिड़ो हुजे, उन कब्रिस्तान ॾे हलणु। जॾहिं अची उन मुक़ाम वटि पहुतो, ईअं ओचितो अची सख़्तु तूफ़ान लॻो, वाचूड़ो तूफ़ान थी वियो, कारा ककर आसमान ते थी विया, सफ़ा ऊंदहि थी वई। तेज़ तूफ़ान में बादशाह मुंहिंजी बीह रहियो, हाणे केॾे वञे, रस्ते जी बि ॼण ख़बर न पई पए। ईअं जाखणी ॾिसे त उन मुक़ाम वारे पासे ॾांहुं हिकिड़ी कुंड खां हिनखे ॾिसण में आयो त हिकिड़ो ॾियो पियो थो ॿरे, ॾियो पियो थो ॿरे मुक़ाम जे पासे। बादशाह खे भला हे कहिड़ो ॾियो आहे, हेॾी तूफ़ान में बि ॿरे थो पियो, विसे नथो, अलाए को जादू आहे, हेॾी हवा त विसे नथो, या थी सघे थो को अलाह वारो हुजे जंहिंजे करे नथो विसे। हल कुझु बि हुजे, भला ओॾे वञी ॾिसां। उन तरफ़ हलियो, जॾहिं वेझो पहुतो, जीअं वेझो पहुतो त ॾियो ॿरे पियो। ॾिए जी रोशनीअ ते हिन ॾिठो त 4 ॼणा हुते मुक़ाम में, 4 फ़क़ीर, फ़क़ीराणा वेस अथनि, 4 फ़क़ीर हीअं गोॾनि ते पंहिंजा मथा रखियूं वेठा, 4 फ़क़ीर पंहिंजे गोॾनि में ते मथा रखियूं ऐं वेठा, ॼण निंड में पिया। साम्हूं ॾिठई त हिकिड़ो ॾियो पत्थर ते टिमके पियो, वाह जी त ॼण हुनखे परवाह ई न हुई। बादशाह ख़्यालु कयो त बणा हे आहिनि की पोतल शख़्स, अहिड़े टाइम मुक़ाम में वेठा आहिनि, ॾियो पियो थो ॿरे ऐं ॾियो अहिड़े तूफ़ान में विसे नथो, माना हिननि में का मणिया आहे। दिलि में इरादो कई त थी सघे थो त इन्हनि अलाह वारनि इन्हनि फ़क़ीरनि वटां मुंहिंजो मसइलो हल थिए। वञा वञी हिननि खे अर्ज़ु कयां त मन मुंहिंजे हक़ में दुआ कनि ऐं रब साईं मुंहिंजी उहा उमेद पूरी करे, मुंहिंजी आस पूरी थिए। ॾिठई त कंध ईअं हेठि कयूं, कंध गोॾनि ते हेठि कयूं,
पर ॼण निंड में हुया। इरादो इहो कई त वञी उथारिया थो ऐं वञी पंहिंजो हाल थो कयां। अञा इहो इरादो करे अॻिते हलण जी कई त इते ई दिलि में आयुसि त बेअकुल कीअं थो वञी हिन बलाउनि में हथ विझी। मुक़ाम आहे, तूं त सम्झी तो दरवेश आहिनि, मथां देव हुजनि की जिन हुजनि, तोखे कहिड़ी ख़बर। मुक़ाम आहे, राति जो वॻड़ो आहे, पाण ॾिसी थो त अहिड़े तूफ़ान में ॾियो पियो थो ॿरे थो, उहो कोन थो विसे। तकड़ न कया, कुंड वठी ऐं वेहां थो, ॾिसां थो त मन उथनि, ॾिसां त आहिनि केरु। बादशाह इहो करे हूअं पहिरियों चए पियो त वञा, पर पोइ जो इहा मत आयसि। बादशाह उते हिकिड़ो वण हुयो वॾो, उन वण जी ओट में उते बादशाह लिकी वेही पर हिननि चइनी खे ॾिसे। कुझु घड़ी गुज़री त हिकिड़े फ़क़ीर खे निछ आई, छिक आई। जीअं निछ आयसि त रब जो शुक्र अदा कई। हिननि जो निछ हई वरी ॻाल्हाई जो त उन आवाज़ ते हो जेके टे फ़क़ीर ॿिया हुया उहे बि जागी। हिकिड़ो उथियो सो ॾिए जी वट खे वञी सोरे त थोरी वट मथे थी त अञा हले। ठही वेठा। हिकिड़े चयो त यार असां चारई आसमान जी गर्दिश ऐं ज़माने जे हालतुनि जे करे दर पदर रुलंदा रहिया आहियूं। रब जो शुक्र आहे जो कंहिं बहाने सां अॼु असां हिन मुक़ाम ते अची पाण में चारई गॾिया। सुभाणे जी ख़बर नाहे त छा थींदो, अलाए गॾु बि हूंदासीं। अॼु अची पाण में चारई गॾिया आहियूं, अॼु सुभाणे अलाए छा थींदो, अलाए गॾु रहंदासीं, अलाए हर को पंहिंजो पंहिंजो रस्तो वठनि। राति बि पहाड़ जेॾी आहे, केॾी महिल खुटंदी। चङो ईअं नाहे त भला पाण में जो गॾिया हूं त हिक ॿिए खे पंहिंजो हाल हवाल त असां ॾियूं। परे परे खां जो निकिता आहियूं, क़िस्मत असांखे चइनी खे हिते पाण में मिलायो आहे त बहितर नाहे त असां पाण खे हिक ॿिए खे हाल अहिवाल ॾियूं। ईअं कंदासीं त इन ॻाल्हियुनि में राति बि कटिजी वेंदी, पोइ भला पोइ राति खणी आराम बि कुझु कंदासीं। हिकिड़े जो इहो चयो त ॿियनि चयसि यार तो ॻाल्हि कई आहे भली, ॻाल्हि तो भली कई आहे बराबरि, पाण में गॾिया त आहियूं पर इहो त असांखे पंहिंजी ख़बर त कान्हे त असां सां छा वेधन थी आहे, कहिड़ो असां सां मिसाल अहिड़ो मसइलो थियो आहे जो असां पंहिंजा मुल्क छॾे, चारई ॼणा को किथां जो आहे को किथां जो आहे, मुल्क छॾे रुलंदा 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 अॼु राति अची हिते पाण में चारई ॼणा गॾिया आहियूं मुक़ाम में। सो बहितर आहे त असां हिक ॿिए जे हाल भाई चऊं। ख़बर त असां मां चइनी खे पए त कंहिंसां कहिड़ी वेधन आहे, कंहिंसां कहिड़ी वेधन। सो यार हाणे ॻाल्हि तो इहा भली कई आहे, तंहिंजे करे तोखे था चऊं त पहिरियों ॻाल्हि बि तूं असांखे, पंहिंजी ॻाल्हि बि असांखे तूं ई ॿुधाए। पहिरियों दरवेश गोॾा भञी वेठो, चई दादा भला मां पंहिंजो किसो शुरू थो कयां। चई त यारो मुंहिंजो असुल वतन जेको आहे सो यमन मुल्क आहे, यमन अॼु बि मुल्क आहे। मुंहिंजे पीउ जो नालो मलक अल तज्जार ख्वाजा अहमद हो। अरबनि जा नाला थींदा आहिनि वॾा, मलक अल तज्जार ख्वाजा अहमद हो, जेको यमन मुल्क जो नाले वारो मशहूर सौदागर हो, वापारी हो। ऐं एॾो वॾो वापारी हो जो सॼे यमन में हिन जहिड़ो को बि शाहूकार या अहिड़ो वापारी न हुयो जेको हिन सां कुल वणी सघे। एॾो पैसो हो मुंहिंजे पीउ वटि, एॾो मुंहिंजे पीउ जो वापार हो। केतिरा ई त हिन जा ईअं सम्झ एजेंट हुया जेके हिन जे पारां वञी वापार कंदा। परे परे वारनि शहरनि में हिन जूं कोठियूं हुयूं जिथे हिन जा सामान पियल हुया। लखें रुपया रोक अणमया जिन्स जा खज़ाना मुंहिंजे पीउ वटि हुया। एॾो मुंहिंजो पीउ वॾो वापारी हो। रब साईं खां सवाइ कंहिं ॿिए जी हुनखे परवाह ई कान हुई, माना एॾो हुनखे हुयो।
हुनखे औलाद में हा 2 ॿार मुंहिंजे पीउ खे। उन्हनि मां हिकिड़ो त हे मां तव्हांजे साम्हूं फ़क़ीर गोदड़ियो कपड़ी ढकी पई आहे, तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, तव्हांजे साम्हूं पियो थो ॻाल्हायां। ॿी मुंहिंजी भेण, उन खे मुंहिंजे बाबे पंहिंजे जेरे ई हिकिड़े सौदागरज़ादे सां पहिराए छॾियो, शादी कराई। उहो पंहिंजे सावरनि में पई रहे। मतिलबु त जंहिं घर में एॾी दौलत ऐं ॿार हुजे हिकु, भेण बि मुंहिंजी हुई, उहा बि वई भेण जी दौलत एॾी, घर में ॿार हिकिड़ो जेको मां हुयो, त उहो तव्हां अंदाज़ो लॻायो त केॾे न लाॾ कोॾ सां पलियो हूंदो। हिन फ़क़ीर वॾे चाह सां माउ ऐं पीउ जे पाछे में परवरिश लधी। पढ़णु लिखणु, सौदागरी जो धंधो, फन, खाता, सिपाहीगिरी जो हुनर, जेके बि हुन दौर जूं घुर्जूं हुयूं उहे मां सिखणु लॻुसि। 14 सालनि ताईं मां निहायत ख़ुशी ऐं बेफ़िक्रीअ में, का ॻणती ॻाराणो मूंखे न हूंदो, रुॻो खाइणो आहे, खपाइणो आहे, खाइणो आहे, खपाइणो आहे, पाइणो आहे। दुनिया जी ॻणती का बि मुंहिंजे दिलि में न। एॾो पैसो हुयो, अकेलो खाइण वारो हुउसि, बाबो कमाए पियो, अचे माल अचे पियो, मां रुॻो लुटाइण वारो। रब जी कुदरत ओचितो ई ओचितो 1 ई साल में मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजी माउ क़ज़ा इलाही सां गुज़ारे विया। मौत अची गुज़ारे विया। मुंहिंजो अबु बि गुज़ारे वियो, मुंहिंजी अम्मा बि गुज़ारे वियो, मां थी वियुसि यतीम। को बि मुंहिंजे सिर ते नंढो वॾो न हो। पैसो ॾोकड़ त जाम हो, पर माना संभालण वारो केरु कोन हो मुंहिंजो। सो राति ॾींहुं रोआं पियो, खाधो पीतो बि छॾाइजी। आख़िर 40 खां पोइ पंहिंजा परावा वाक़ुफ़ पाड़ेसरी सभु अची गॾु थिया, दुआ घुरियनि। दुआ घुरण खां पोइ सभिनी मूंखे पंहिंजे पीउ जी पग ॿधाई त बाबा हाणे भला रोअण पिटण सां कोन थींदो, तूं सफ़ा एॾो नंढड़ो कोन्ही, मूंखे अबे जी पग ॿधाइनि त बा माउ पीउ कंहिंसां वफ़ादार न आहे। सभिनी जा माउ पीउ अहिड़ी तरह विया आहिनि जीअं तुंहिंजा विया आहिनि। असां जेके वेठा आहियूं तोखे सम्झायूं था, असां बि नेठि हिकिड़े ॾींहुं हिन जहान मां गुज़ारे वञण वारा आहियूं। हमेशह को बि कोन रहंदो हिते। ईअं सम्झ त हीउ जहान आहे मुसाफ़िर खानो। ॾुख ऐं रोअण मां त कुझु कोन वरंदो। अजाए पाण खे हलाकु कंदे छा फ़ाइदो पवंदी? पंहिंजे घर जो हाल ॾिस, माज़ीअ खे विसार, हिन वक़्त जो ख़्यालु कर। मूंखे इहो सम्झाए, जेके मुंहिंजा मिट माइट पाड़ेसरी दोस्त जेके हुया उहे मूंखे माना इहो सम्झाए विया हलिया। उन खां पोइ सभई नौकर चाकर अची गॾु थिया। नौकर चाकर जेके हुया उन्हनि खे बि जो ख़बर पई त हाणे हिन ते पग आई आहे, नौकर चाकर जेके हुया उहे आया। उन्हनि अची चयो त बाबा असां खां तूं पंहिंजे पीउ जो माल मता, छो जो असां हुनजे पारां वापार वाड़ा कंदा हुआसीं, असां खां पंहिंजो संभाले वठि, हिसाब किताब कर, बाबे लिखियो हूंदो, तूं असां खां पंहिंजो माल मता संभाले वठि। हे खज़ा उन्हनि जेके बाबे जे वापार जूं कोठियूं हूंदियूं, अब हे उन्हनि जूं कुंजियूं अथई। चई मां जो भाई हिसाब ॾिठो, हुननि मूंखे हिसाब ॾिनो, वरी जो ॾिठुमि पंहिंजे अबे जी दौलत ॾिठुमि, सामान ॾिठुमि, ॾिसी मां हैरान थी वियुसि। कारून था चवनि, पर कारून जे खज़ाने खां बि ॼण वधीक खज़ानो एॾो मुंहिंजे पीउ जी मिल्कियत हुई। ॾाढी दिलि ख़ुशि थी। ईअं सम्झो त हाणे माण्हुनि जो सम्झायो ऐं मां बि इहो इरादो कयो त ॼण मुंहिंजा सभु ग़म ऐं फ़िक्र विया हलिया। नौकरनि खे हुकुम कयुमि त मुंहिंजे ओताक खे नए सिर सिंगारे, ग़म विया, अब ओताक खे सिंगारे। हुकुम जी देरी, सभु कुझु मुंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि थियो। मां गादीअ ते टेक ॾेई वेही रहियुसि। हाणे साईं मां जो वेठुसि, सभिनी खे ख़बर पई, जेके ख़ुशामदी सवें उहे अची ऐं मुंहिंजे ओताक में मां जो वेहां पियो त अची वेहण लॻा, कचहरी करण लॻा, मुफ़्त में मुंहिंजी ख़िदमत चाकरियूं कनि, टहल टकोर कनि, हेॾां होॾां जूं लहवारियूं ओभारियूं ॻाल्हियूं कनि। 8 ई पहर हुननि जो इहो कमु।
ज़ाहरा अचनि पिया त नेठि उन्हनि खे खारायां बि पियो मुफ़्त जो हुननि खे माल खपे खारायां त चई त हू मुंहिंजी पचर छॾनि कोन पिया अञा बि मुंहिंजियूं हेठायूं कनि। अदा नेठि होरियां होरियां हिननि शराब राग ऐं नाच जे लज़तुनि जा किसा मूंसां शुरू कया त यार शराब में हेॾो मज़ो थी, राग तो ॿुधो न आहे तो राग न ॿुधो आहे त ॼण तो ज़िंदगी विञाए छॾी आहे। माना अहिड़ो मूंखे हिरखाइण जे लाइ इन्हनि मूंखे किसा शुरू कया। मां कोशिशि कई छो जो मूंखे माउ पीउ तरबियत अहिड़ी मां हिननि जे इन्हनि ॻाल्हियुनि खां बचंदो रहे, पर माण्हुनि भॻी काठ भॼी पियो न। मां अलड़ हुयुसि सफ़ा, अञा मां एॾो बि कोन तजुर्बो बि कोन हो। हे जो निभागा चई त दुई दुखाई वेठा हा, होरियां होरियां मुंहिंजी दिलि सरकी। मां बि राज़ी थियुसि। शराब ऐं नाच जूं पैसो अणकुट हुयो, खाइण खपाइण खां वॾो कारून जो खज़ानो हुयो। ॾिठ शराब ऐं नाच जूं मूं वटि महफ़िलूं थियण लॻियूं उताक में। कारोबार मूंखां विसरी वियो, धंधो मूंखां विसरी वियो, दुनियाई लज़तूं वठणु मुंहिंजो धंधो थी वियो। मुंहिंजा जेके नीमक हिलाल नौकर हुया, निमक हिलाल जेके मुंहिंजा नौकर हुया, उन्हनि मूंखे सम्झाइण जी कोशिशि कई, मूंखे सही राह ते आणण जी कोशिशि कई। अबा तूं ईअं न कर, पंहिंजे पीउ जी संभाल, तुंहिंजो पीउ अहिड़ो कोन हो, तूं संभाल। पर मां अयाशी जो मुंहिंजो गर्क थी वियुसि। उन करे मां कंहिंजी बि नसीहत उहो चवंदा हुआ त चवंदो मान छॾियो तव्हां पंहिंजो कमु कयो। मां हथ फाड़ थी पियुसि। मुंहिंजा दोस्त मुंहिंजी दौलत खे फुरण ऐं लुटण में मशगूल थी विया। हू सायो करे मूंखे हिरखाईंदा हुआ। मां पीउ पैसा उॾाया, पैसो जाम हो, पीउ पैसा उॾायमि। चवंदा आहिनि त खाधे खूह बि खुटी हलनि। कुझु सालनि में जेका मां पियो चवां त कारून खां वधीक खज़ानो हो मुंहिंजे पीउ जो, कुझु सालनि में एॾो मां उॾायो जो ईअं सम्झ मुंहिंजो सॼो लुटिजी। अखि वञी मुंहिंजी उन महिल खुली जॾहिं पाणी सिर खां मथे टपी वियो। हाणे जेके बि ख़ुशामदी जेके 24 कलाक मुंहिंजे बंगले ते वेठा हूंदा हुआ, उताक ते वेठा हूंदा हुआ, पिया मुंहिंजा कसीदा ॻाईंदा हुआ, हिकु हिकु थी मोकिलाइण लॻा। हाणे मूं वटि अचणु बंदि कयो। नौकर चाकर मुंहुं लिकाइण लॻा। जिन खे पंहिंजो सम्झंदो मूंखे परावा थी विया। जेके ॾींहं में मूंखे 10-10 दफ़ा सलाम कंदा हुआ, से मूंखे जो ॾिसनि रस्ते में त रस्तो मटी वञनि। सच चवंदा आहिनि त भाउ पैसे खे सलाम आहे, को बि पुछण वारो न हो। जेके मुंहिंजा ख़ैर ख़्वाह हुया, जेके जॾहिं लुटाईंदो हुउमि त बि ॾुख थींदो हो, मूंखे सम्झाईंदा, उन्हनि खे मुंहिंजी हालत ते रहम अचे पियो त बणा। हा, उन्हनि खे मुंहिंजी हालत ते रहम आयो। पर मां कई बेवकूफ़ी हुई, सो उन्हनि बि मुंहुं फेरे छॾियो त पाण सां पाण कई अथई। असां त तॾहिं बि चवंदा हुआसीं। आख़िर मूं वटि अची ईअं सम्झ त फाकनि जी नौबत थी। ओ माना ईअं वेलनि ते बुखियो वेठो हुजे, दमड़ी बि मूं वटि हड़ में न हुजे जो फुला वठी पाणी पिया। सॼो माल लुटिजी। आख़िर बुखुनि खां बेहाल थी सोचियुमि त कुझु कयां, पर कॾहिं महिनत त कान कई हुयमि। लाचार बेहयाई जो बुरको मुंहं ते विझी इरादो कयुमि त भेण ॾे वञा। हेॾो टाइम भेण जे कोन वियुमि, चयमि त भला भेण ॾे वञा। बेहयाई हुयो त भेण खे यादगी कोन कयुमि, चयमि त भला भेण ॾे वञा। पर दिलि में शर्म पे आयो त भला बाबे जे मरण खां पोइ मां भेण सां चङो त कोन हलियो आहियां। ओ कॾहिं खत बि कोन मोकिलियोमांसि, सलाम बि कोन मोकिलियोमांसि। हूअ वीचारी मूंखे खत लिखंदी, हा हूअ वीचारी मूंखे खत लिखंदी, पर मां एॾो मस्तु थी वियुसि, मां कॾहिं भेण जे खे वरंदी बि न ॾिनी। सो इहे ॻाल्हियूं जो थियनि पियूं त शर्म बि थिए पियो, दिलि न पई थिए त ओॾे वञा। पर इहो आहे त उन खां सवाइ वरी ॿियो को मूंखे सुझे बि कोन पियो। दिल्ली दोस्त त को बि कोन हो, सभु हुया खाइण पीअण वारा, जेके ख़ैर ख़्वाह उन्हनि जो चवण मां कयो कोन। भेण खां सवाइ ॿियो को सुझे बि कोन पियो त हेड़े हिन ॾुखी महल में मुंहिंजी मदद केरु कंदो। हा, नेठि जीअं तीअं पेरें प्यादे ख़ाली हथ लॼी बि थियां पियो, किरंदे थाबड़ंदे, दिलि ते पथर रखी
नेठि वञी भेण जे शहर पाती। कॾहिं भेण जे घर ई कोन वियोसि, पुछा ॻाछा करे वञी भेण जो घर ॻोल्हे लध। माउ जाई भेण हुई, मुंहिंजो जो ही हाल ॾिठई त मूं ते घोर थियण लॻी। ॻल लाइ केतिरी देर ताईं त वीचारी रुनी। चई दादा तुंहिंजी आयो आहे, तोखे ॾिठो अथमि, ख़ुशी त थी आहे, पर भाइड़ा तुंहिंजा हे हाल छो थिया? छा जवाबु ॾियां भेण खे? अखियूं ॻोड़नि सां भरजी आयूं, चुप थी वियुसि। भेण मुंहिंजा हाल जो ॾिठा, लटा कपिड़ा सफ़ा ईअं हुजनि, सो उन महिल ई मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॻो घुराई, मूंखे हमाम में मोकिलियईं त वञी विहिंज। मां विहिंजी कपिड़ा पाता, पंहिंजे उन घर में हिन मुंहिंजे लाइ हिकिड़ो अलॻि कमिरो तयारु करायो, मां हुते भेण वटि रहां। सुबुह जो नेरनि लाइ भेण मूंखे हिकिड़ो भलो शरबत, पिस्ता ऐं बादाम पियल शरबत हुयो, ऐं ॿियो पिस्तनि ऐं बादामनि सां हिकिड़ी मिठाई, उहा ॾींदी नेरनि जी। ॿिए जो मूंखे ॾींदी ताज़ो ऐं सुकल मेवो। उन खां सा राति ॾींहं जी मानीअ में नान, गोश्त, कबाब, माना जेको अमीराणो खाधो हुजे, मतिलबु उहो मुंहिंजे अॻियां अची रखंदी, ऐं वेही मूंखे पाण खाराईंदी, वेही मूंखे पाण भेण खाराईंदी। मां जो ज़माने जा हेॾा अजीब लाह चाढ़ा ॾिठा, पंहिंजो उरूज बि ॾिठुमि, हथ फाड़ बि ॾिठुमि, वरी ॾिठुमि त वेलनि ते बि वेठुसि, ॾिठुमि त सलाम करण वारा बि मूंखे ॾिसी मुंहुं मटी पिया वञनि। सो मां जो हेॾा ॾुख ॾाखड़ा जो ॾिठा हा, सो आराम में अची वियुसि। हर रोज़ रब जा पियो शुक्र कयां, मतिलबु त उहे ॾींहं मां ॾाढा सुखिया गुज़ारिया भेण वटि। केतिरा ई महीना खट ते चढ़ी अंदरि ई अंदरि गुज़ारियमि, बसि ईअं सम्झो त कमकार ई कोन, पियो खावां पियो उॾाए, ॿाहिरि पट ते पेर ई न रखे। ॼण ईअं सम्झां पियो त मुंहिंजो वरी भाग भरियो, साॻियो ॼण बाबे वारो दौर अची वियो आहे, जो वेठे पियो थो खां। कुझु ॾींहंनि खां पोइ हुन भेण जेका मूंखे माउ बराबरि हुई, हिकु सुबुह जो चवणु लॻी, दादा तुंहिंजो अचणु मूंखे ॾाढो ईअं सम्झो बाग बहार करे छॾियो आहे, तोखे थी ॾिसां त मुंहिंजो अंदरि थो ठरे, छो त तूं मुंहिंजे अबे अमा जी मिटीअ जी निशानी आहे। पर अदा अलाह ताला मर्द जो शान कयो, मर्द जो शान कयो अथई त हू लोचे ऐं माणे। मर्द जो वड़ी इहो न आहे त सुस्त थी घर में वेही रहे, इहो आहे ज़ालुनि जो मर्क। पर ज़ालूं बि पंहिंजे घर जो कमकार कंदियूं आहिनि, निक में मर्द खे ॿिया माण्हू बि पिया मेणा ॾींदा। वॾी ॻाल्हि हीअ आहे जो हितां जा माण्हू जेके आहिनि न, उहे असांजे ख़ानदान खे सुञाणनि, अबे अमा खे असांखे सुञाणनि। सो अदा मूंखे इहो थो थिए त मता ईअं न चई वेहनि त बणा फिलाणे सौदागर जो पुटु पंहिंजो अल्लाह ताला नास करे हाणे अची भेण जे टुकरनि ते किरियो आहे। अदा हिन में पंहिंजी त खुआरी, पर अबे अमा जो शान बि गुम थी वेंदो। मुड़ुस निकमा न सुहनि, रब शल तोखे वॾी जमार ॾे, तुंहिंजे खाधे में मां कोन खुटंदसि। भेण जो चयो ॾाढो शर्म, चयमि त चए बि सही थी, सोचियमि त चए बि सही थी, धक खाधा। चयोमांसि अदी तूं हींअर आ मुंहिंजे माउ जी जाइ ते, तो जेको चयो मां उहो सम्झो, तो जेको चयो मां सम्झो त तूं सही चयो। चई मां जो भेण खे इहो चयो त मुंहिंजी भेण अंदरि वई कोठीअ में 50 अशर्फियूं खणी आई, अची मुंहिंजे अॻियां रखी। चई दादा हे अधु सौ अथई अशरफियुनि जो, वञी को सौदो वठि, को सामान वठि, सौदागरी वारो। हितां असांजे शहर मां घणा सौदागर दमिश्क शहर अॼु बि आहे शाम मुल्क में, ओॾे था वञनि वापार ते। कंहिं सुठे सौदागर खे ॾिसी उन जे सामान सां गॾु पंहिंजो सामान बि वठि। पोइ कंहिं जेको वॾो वापारी हुजे, जंहिंखे ॿेड़ा आहिनि, तुंहिंजो सामान त थोरो थींदो, उन खे ॾे, उन सां लिखत बिखत कर, पोइ तूं हली वञे दमिश्क, उते वञी उन खां पंहिंजो सामान संभाले वठि, उते पंहिंजो नफ़े सां विकिणी, नफ़े सां विकिण।
इहा ॻाल्हि ॿुधी मां ओॾी महिल ई उथियुसि, बाज़ार में वियुसि, भेण जेके 50 अशरफियूं ॾिनियूं, उन 50 अशरफियुनि मां वापार जी थोरी घणी ॼाण हुई, उन 50 अशरफियुनि मां चङो सामान वरितो। आयुसि सौदागर जिथे हुया, ॿेड़ा उन्हनि जा बीठा, पुछा कंहिं नेठि हिकिड़ो सौदागर, उन जो जहाज़ जेको हुयो सो दमिश्क पियो वञे, उन खे चयमि दादा मुंहिंजो सामान, मज़ूरी तोखे ॾींदुमि, हे मुंहिंजो सामान दमिश्क खई हल, मां उते मां हेॾां रस्ते सां अचां थो, तोखां अची दमिश्क में वठंदुमि। तो सॼो हुन खां मां लिखराए वरितो त मुंहिंजो हेतिरो सामान अथई। सौदागर दरिया जे रस्ते सां वियो, मां वरितो ज़मीन वारो रस्तो, खुशकी वारो रस्तो। इहो सॼो कमु करे मोटी आयुसि घर, अची पंहिंजी भेण खे ॿुधायमि त दी तो मूंखे पैसा ॾिना, मां सामान वरितो आहे, सामान मोकिलियो अथमि, उहो ॿेड़े ते वञे थो, मां हाणे हेॾां पोयां वञां थो, वञी हुते वठंदोमांसि। हाणे मूंखे भेण मोकल ॾे। मुंहिंजी महिरबानी भेण ओॾी महिल मूंखे सवारीअ लाइ हिकिड़ो भलो घोड़ो ॾिनो ऐं हिकिड़ो भलो वॻो बि मूंखे ॾिनो, ऐं उन खां सवाइ मूंखे मिठी मानी, मिठी अॻ में मिठी सुकल मानी थींदी त माना थुली मानी, त माना उहा 2-3 ॾींहं हलंदी, सुकंदी कान हुई। मिठियूं मानियूं बि मूंखे पंहिंजी भेण ॾिनियूं, पकल मिठाई बि ॾिनई, ऐं कुझु खाधा उहे हिकु गंढड़ी में मूंखे भेण ॿधी ॾिना, ऐं खली पाणीअ जी उहा बि घोड़े जे हने सां ॿधी ॾिनई। माना सॼो मूंखे पंहिंजी भेण सामान तयारु करे, मां सफ़र लाइ संभरी तयारु थियुसि। पोइ मुंहिंजी गुणायती भेण मूंखे इमाम ज़ामन ॿधो डोरे में, चई त अदा हाणे ख़ुदा हाफ़िज़, जीअं पुठि ॾेई वञी थो रब कंदो त मुंहुं वराए वरी मोटंदी, जीअं पुठि ॾेई वञी थो त रब कंदो ख़ैर सां मुंहुं वराए मोटंदी। मां भेण खे गिराटड़ी विझी मोकिलाए, चए दादी रब खे परतीअ दिलजाए कजां, बसि ईअं सम्झ ॼण मां इजो मोटियुसि। घोड़े ते चढ़ी वतमि, वाग छिकियमि, पंधु पियुसि, तिखो वियुमि, 2 मंज़िलुनि जो पंधु 1 मंज़िल ते, नेठि हलंदे हलंदे ख़ैर सलामती सां वञी दमिश्क शहर जे वेझो पहुतुसि। मां जेॾी महिल दमिश्क जे वेझो पहुतुसि त राति जा 2 पहर गुज़री चुका, आधी राति थी वई। अॻ में जेके बि शहर हूंदा हुआ त उन शहरनि खे दुश्मननि जे भव खां सॼे शहर खे ॿाहिरां कोट ॾींदा, वॾी गेट हूंदी, उहा गेट बंदि करे छॾींदा त माना ॿाहिरियों माण्हू न टपे, ठीकु। सो मां जो उते पहुतुसि राति ते आधी राति थी वई, ऐं शहर जी कोट जा जेके दर हुया बंदि हुया। उहो जेको ॿाहिरियों गेट हुयो उन जे ॿाहिरां अची मां हकल कई, दांह करे चयुमि त मां मुसाफ़िर आहियां, परे खां मां निकितो हां, परे खां आयो हां, मूंखे पंहिंजे वट जे लाइ दाणे पाणी जी बि घुर्ज आहे, सो महिरबानी करे दर खोलियो त मां अंदरि अचां। कि मां जो इहा दांह कई, अंदरां आवाज़ आयो त हींअर देरि थी वई आहे, दरवाज़े खोलण जो ही वक़्तु न आहे, सवेर अची आहे, ही वक़्तु न आहे। जवाब जो मिलियो त आस पलियम, चयमि त भला हाणे किले जी भित जे ॿाहिरां किथे वेही थो रहां, मिड़ई ॾुखी सुखी राति गुज़ारियां थो, सुबुह जो शहर वेंदुमि। पर हिते ई सोचियुमि त राति जो वॻड़ो आहे, सुम्हण खां बहितर आहे त जाॻा, ॾुखियो सुखियो जाॻा, घोड़ो आहे भला सामान आहे, मथां केरु खणी वञे। इहो इरादो करे घोड़े तां लही पियुसि ऐं हिकिड़ी चादर विछाए उन ते वेही रहियुसि। हेॾे होॾे पे ॾिठुमि, हाणे ॻाल्हाइण वारो त केरु कोन हो, हर हेॾे मथे आसमान ॾे, त मिड़ई जीअं राति ख़ैर जी गुज़रे। तव्हांजो टेड़ूं ऐं कतियूं बि आसमान ते चढ़ी आया, तारनि जी रोशनाई में घटिताई थी, हिते ॾिठुमि त अध राति खां मथे गुज़री वई आहे। हिन दिलचस्प किसे जो बाक़ी हिसो सुभाणे असां अपलोड कंदासीं।